शायदि तव्हांखे सुञाणण में ग़लती कई आहे। मूंखे अंदाज़ो ई न हुयो त हिकु अयाश शख़्स जे सीने जे अंदरि हिकु हसास दिलि बि आहे। कुर्बान साहब, जॾहिं ज़ीनत तव्हां सां हर हाल में शादी करण लाइ तयारु आहे। हीअ एतिरे ख़ूबसूरत ऐं मासूम चेहरे वारी छोकिरी केरु आहे? ज़िंदगीअ में पहिरियों भेरो का छोकिरी नज़र आई आहे जंहिंखे ॾिसण सां ई दिलि बेक़रार थी वई आहे। मूं रुगो लिबास नाहे पातो, लॼ हया ऐं शर्म खे बि दफ़न कयो आहे। मूं हिजाब जे पर्दे खे लीरूं लीरूं करे छॾियो आहे जीअं आउं तव्हांजी बणिजी सघां। ज़ीनत न, मां बेज़ीनत आहियां, बद किरदार, बेहया, बाज़ारी। हिकु तमाशबीन खे और छा इहे ई रंग पसंदि हूंदा आहिनि? कुर्बान साहब अहिड़े ई माण्हू लाइ मूंखे चयो त तलाश कर, ऐं मां हुनखे तलाश करे रहियो आहियां। असां ज़ीनत जे एवज़ में हुन खां पैसा वठंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।